अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे ज़ैबुन्निसा तवील कहाणी। कहाणीकार महमूद मुग़ल क़िस्त बी। तूं वॾी आलमियाणी थी वई आहीं नसीबा। मूं पाण संभालियो। साईं साजन सवाईअ जूं ज़ियारतूं वधाए छॾियूं अथई छा? संदसि मुख ते वरक वरी विया। खिलंदे चयाईं, ॿुधाइण नथी घुरीं त न ॿुधाए, ईअं मेणा त न ॾे। ऐं हू जो तूं मूंखे राइटर थी सॾीं, डायरीअ जा मेणा थी ॾीं सो। मूं बि वारो वरितो। वक़्तु काफ़ी मिली वियो। सम्झ में हाणे हुन जे वठ में अचण वारी न आहियां। लेखो चोखो कई न, बसि हियां ठरी। हुन मुंहुं सुॼायो। तुंहिंजी आदत आहे ज़ेबुल, उते जो उते हिसाब किताब बराबरि कंदी आहीं। मूंखेसि भाकुर पातो, चरी आहीं अदी। अहिड़ो कहिड़ो हिसाब किताब? तो ॻाल्हि कई, हेॾां मूं बि खणी चप चोरिया। हुन पाण छॾाइण जी कई। हा बीवी, असां ॻाल्हायूं था, तुंहिंजा चप चुरनि था। भले लॻभॻि वाक़ई बि कावड़िजी वई आहे। हाणे त मुठियसि जहिड़ो। नसीबा में उहा आदत अजीब आहे। या त कावड़ बि कान ऐं जे कावड़िजे त बसि ॼण दर खे कुर्फ़ अची वियो ऐं चाॿी गुम थी वई। खेसि परचाइण लाइ या त मुहबत जी साॻी चाॿी कमु ईंदी या वरी हिकु ज़बरदस्त झेड़े खां पोइ उहो दरवाज़ो टुटंदो। हुन पाण छॾायो। लॻुमि तालो बंदि थी वियो ऐं चाॿी उछलिजी वई। बेवसीअ विचां चयमि, घर में काल्ह अबो अमर ते कावड़ियो हो नसीबा। उहा सॼी छिरिकिजी वई हुई। लॻुमि ॼण संदसि वेझो को धमाको थियो हुजे। चाचा? हा चाचा? हुन हैरत मां पुछियो। मूं हाकार में कंधु लोॾियो। चाचा? सो बि चाचीअ ते? हुन वरी वरजायो। शायदि खेसि मुंहिंजो आवाज़ या कंध जी लोॾ सम्झ में न पई आई। हा अमां ते। मूं वॾो साहु खयों, ॼण सीने तां को बार लाथो हुजे। तलख़ी पहिरियों भेरो ॾिठमि हुननि जी त बसि मुंहिंजी बि हालति ख़राबु थी वई हुई। नसीबा, तुंहिंजे साम्हूं विढ़िया हुआ ॿई? हुन जूं बि ज़रे घटि अखियूं फाटियूं हुयूं। न, मुंहिंजे साम्हूं कोन विढ़िया हुआ, विढ़ी चुका हुआ। तोखे कीअं ख़बर पई? अमां ॻाल्हि कई हुई। पोइ बाबा बि हाकार कई। छा चयईं? मतिलबु हुन खां शायदि ॻाल्हि ठही न पए, बसि मिड़ेई सुवाल पई कयईं। मतिलबु बाबा जे रवैये मां लॻो त का तलख़ी त थी हुई। अच्छा, पोइ परची वियासीं। हुन सां ॿिन्हिनि खे परचाए वरितो। अमां सां बि ठीकु थी वियो, मूंसां बि। पर तो मिड़ेई रोई रोई रछ भरिया हूंदा। मूं हाकार में कंधु लोॾियो। नसीबा कुझु लम्हनि लाइ चुप थी वई। पोइ चयाईं, उहे पहिरीं बि विढ़ंदा हूंदई ज़ेबुल? तुंहिंजे साम्हूं पहिरियों भेरो खोलिया अथई? लॻे थो मामिलो बि को तुंहिंजो हूंदो ई। मुंहिंजे अंदर में वरी ड्रोड़ शुरू थी वई हुई। छोकिरी आहे या हचा? ॻाल्हि सां ॻाल्हि जी ज़ंजीर ॻंढींदी थी वञे। उहे छेड़ा हिन खे किथां था हथु अचनि? हथु अचनिसि था या मां पाण हथु करे ॾियांसि पई। मुंहिंजो वरी कहिड़ो मामिलो हूंदो भेण? हूंदनि का पंहिंजी ॻाल्हि ख़ैरु थी वियो। बसि हाणे छॾ हुन जी ॻाल्हि खे। अॼु टिफ़िन में छा आंदो अथई? बुख लॻी अथमि ॾाढी। मूं ॻाल्हि बदिलाई। हुन जो मुंहुं वरी सुॼी वियो। खणी थी अचां, आहिनि पटाटा मानी। पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी बि ज़रूरु ॿुध। तूं मूंखे भली न ॿुधाए, पर जंहिं महिल न पाण वारी उहा भटारी डायरी खुली जंहिंमें तो कल्ह लिखियो हो त अॼु असां वटि घर में कोराम मतो आहे, मूं कल्ह कोन लिखियो हो। मूं संदसि ॻाल्हि कटी। उहा वेंदे वेंदे बीह रही। हल भला, कल्ह कोन लिखियो हुई न त अॼु लिखजांइ। डियर डायरी, अॼु मूं हयातीअ में पको कूड़ ॻाल्हायो नसीबा सां, पर मुंहिंजी कची थी वई। ज़मीन ते दड़ा हणंदे हू हली वई। मुंहिंजो सॼो वजूद ॼण फ्रीज़ थी वियो हो। ॻाल्हि किथां खां शुरू थी हुई ऐं केॾांहुं वञी रही हुई। हिकु नंढड़ी ॻाल्हि सलूक जे हिकु नंढड़े सिके ॾुखनि ऐं दर्दनि जी अलाए केतिरी ख़रीदारी करे छॾी हुई। अॿे जी ॻाल्हि मां लॻो त खेसि बि अमड़ सां उन सलूक जो ॾुखु थियो हो। थी सघे थो त अमड़ बि ॻाल्हाइण में का ज़्यादती करे वई हुजे। आख़िर इंसानु पंहिंजी ज़ुबान आॾो कमज़ोर बि त हूंदो आहे। पर असुलु ॻाल्हि उहा हुई त अॿे उहो सभु ईअं सोचियो ई कीअं हो? हुनखे मुंहिंजे संग लाइ लालण जो ख़्यालु कीअं आयो?
ऐं जे आयो त छा उहो ख़्यालु संदसि ज़हन में वॾो पियो थियो या उहो ओचितो अची वियो? ओचितो कीअं आयो हूंदो? ओचिता रिश्ता थींदा आहिनि छा? मानी खाईंदे असीं ॿई माठ हुआसीं, उमिरियूं नंढियूं हुयूं, हुआसीं ॼण औरतूं कुराड़ियूं वॾी ॼमार वारियूं। हुन खे बि वक़्तु घणो कुझु सेखारियो। मूं वटि भलाए केतिरो ख़्यालनि जो हुजूम कठो रहंदो, तॾहिं त हिक ॿिए सां असांजी घणी लॻंदी हुई। अलाए केतिरियूं ॻाल्हियूं हिक ॿिए सां न बि कंदा हुआसीं त बि जहिड़ियूं कयल लॻंदियूं हुयूं। दिलि खे दिलि सां राह हुई। अॼु हुन राह ते को टीकम हलियो। अलाए दर्द जे फ़ोन जी तार पे वॼायई, अलाए ख़ौफ़ जो सीवरेज लॻणो हो। गिराक हथ में झले हुन चयो, छोकिरीअ जो रिश्तो अचे न ज़ेबुल त संदसि मुख ते हिकु तह चढ़ी वेंदो अथई। लॻंदो अथसि त केरु हथु छिकण जे करे पियो सारोपा मटिजी वेंदा अथसि। जॾहिं तालुक जुड़े त रंग गहिरो थी वेंदो आहे, जीअं पाण गारे जो लेप कंदा आहियूं, पर जे न जुड़े त रंग त नाहे जुड़ंदो ऐं माण्हू फिटल बि नाहे हूंदो, पर अलाए छा थी वेंदो आहे। बसि छॾींदीअसि। हुन बेज़ारीअ सां गिराह खयों ऐं जल्दी जल्दी चॿाइण लॻी। हिन उमिरि में तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं किथां सिखी आहीं नसीबा? मूंखां रहियो न थियो। पुछियोमांसि त संदसि अखियूं भरिजी आयूं। पंहिंजी भेणुनि खां, ॿियो कंहिंखां। अधी शमीअ जो हाल कोन ॾिठो हुयई। जॾहिं ॿ रिश्ता इनकार करे विया हुआ ऐं पोइ ख़ुदा ख़ुदा करे संदसि शादी थी हुई। मथां वरी अधी जुलेखा, उहा बि त साम्हूं पढ़ी आहे। हूअं भला तूं ई खणी ॿुधाए, मां को कूड़ थी हणां छा? संदसि ॻाल्हि में वज़न हो। छा इनकार कयां? तजुर्बो ॼमार जो मुहताज न हूंदो आहे। माठ हलंदी रही। हुन वरी घूरियो, तोसां बि उहो ई थियो आहे न ज़ेबो? अलाए कीअं मुंहिंजो कंधु इक़रार में लुॾी वियो। कंहिंजो रिश्तो आयो अथई? नाले जी ख़बर अथई? मूं इक़रार में कंधु लोॾियो। रिश्तो आयो, नहकार थी वई आहे। नहकार थी वई आहे या थींदी? थियल सम्झ, उन ताईं त झेड़ो थियो। न थियल ॿियल न चयो, जॾहिं थी वञे तॾहिं चइजांइ। छा मतिलबु? मूंखे परेशानी थियण लॻी। मतिलबु त काल्ह ॻाल्हि थी। तूं त इनकार कयो चाचा सां। हुन त अञा अॻियां इनकार नाहे कयो न? त करे छॾियो हूंदाई न अॼु? मूं ॻाल्हि कटीमांसि। जॾहिं असां इनकार कयोसि त हू बि करे छॾींदो न। जेसीं ताईं करे नथो, अहिड़े क़िस्म जी का बि बयानबाज़ी तूं जारी न कर ज़ेबुल। हुन मुंहिंजो हथु झलियो। चवण ऐं करण में सदाईं फ़र्क़ु रहियो आहे। अलाह ख़ैरु कंदो, हिमत न हारजांइ। अलाह कंदो त चाचा इनकार करे ई आयो हूंदो। हूअं आहे केरु? लाल मोहम्मद। मूं गीत ॾिनी। हूअ हैरान थी वई। लाल मोहम्मद? मतिलबु उहो लालण पाण वारो? उहा आहे चाचे जी चॉइस। हैरानीअ ते हैरानी ज़ाहिर कंदी हुन तिरीअ ते ॿिए हथ जी मुक हईं। ॻोठ वारा सच चवनि था, उहो तावीज़ फीणे वारो माण्हू आहे। पक चाचे ते को जादू कयो अथई। उहा राति सितारनि भरियल आसमान हेठि बसि सरगोशियूं हुयूं। लॻम पे हर को पियो ॻाल्हाए, हर को पियो राय ॾिए। घड़ा मंझि दिला मथां रखियल गिलास, अङण में विछायल खटूं, अमलतास जो वणु ऐं परियां रखियल नंढियूं मंझियूं। माण्हू सभु सुतल हुआ, तंहिं करे उन्हनि जा आवाज़ बंदि हुआ। चंड उभिरियो त हुन बि सुड़बाट कयो। वॾी थी वई आहीं हाणे ज़ेबुनिसा। अबे खे फ़िक्रात पले पई आहे। तूं सभिनी में वॾी आहीं, लाज़िमन तुंहिंजो ख़्यालु पहिरीं ईंदुसि। जे ईअं सोचे थो त तूं छो थी परेशान थिए? हू तुंहिंजो पीउ आहे, तुंहिंजो भलो ई सोचींदो, तो लाइ ख़राबु कीअं सोचींदो? अलाए केतिरा आवाज़ गॾु विचड़ थी रहिया हुआ। बसि ईअं थी त उन्हनि सां निंड बि गॾिजी वई। कुझु ॾींहंनि खां जावेद जा ईंडा मटियल हुआ। मूंखे लॻो पए त स्कूल में बि संदसि ध्यानु घणो न पियो नज़र अचे। विच में रिसेस में मिलणु ईंदो, हाणे विच में ग़ाइबु रहणु लॻो। मां ऐं नसीबा मानी गॾु खाईंदा हुआसीं।
त विचां विचां हिन जी झलक ज़रूरु ॾिसण में ईंदी हुई। रज़ा ऐं शाहीना वरी गॾु हूंदा हुआ, जंहिंजी उमिरि जो फ़र्क़ु बि असां खां चङेरो हो। मां 16 सालनि जी हुअसि ऐं जावेद 14 जो, रज़ा 9 सालनि जो ऐं शाहीना 7 जी। हू पंहिंजे सेक्शन में खेॾण में ई पूरा हूंदा हुआ। मानी खाईंदा हुआसीं त टांकीअ तां पाणी घणो करे जावेद भरे ईंदो हो। संदसि ई ड्यूटीअ वरी गिलास वापसि खणी वञण जी बि हूंदी हुई, जेकी उहो ॾाढी मुश्किल सां आणींदो हो। असांजे थेलनि में गिलास रखण जी जाइ न हूंदी हुई ऐं हूअं बि असांखे संदसि ख़िदमत वणंदी हुई। हू रोज़ु ईंदो हो, पाणीअ जा 2 गिलास भरे ॾेई वेंदो ऐं परे रांदि खेॾणु हलियो वेंदो हो। स्कूल में घणा ॿार क्रिकेट जा शौक़ीन हुआ। बसि बेल वॻी न आहे ऐं स्टपोन लॻियूं न आहिनि। भेची गॾु कया वेंदा हुआ, टीमूं ठही वेंदियूं हुयूं। हू डोड़ंदो ईंदो, पाणी पुॼाए मोटी वेंदो ऐं विच विच में जे असांजे वेझो किथे फील्डिंग मिलंदी हुअसि त मानीअ जा 1-2 गिरह बि हणी वठंदो हो। कॾहिं कॾहिं ईअं बि कंदो हो जो मानीअ जो रोल ठाहे उन में अंदरि पकोड़ा या पटाटा विझी रांदि दौरान पियो खाईंदो हो। हाणे कुझु ॾींहंनि खां हिननि ग्राउंड हटायो हो। स्कूल जे पुठि वटि वॾे मैदान में रांदि जी जाइ ठही हुई। सभु हुते खेॾणु लॻा हुआ। मां ऐं नसीबा साॻे पिपर जे वण हेठां वेही मानी खाईंदियूं हुयूंसीं, जंहिं अलाए केतिरनि सालनि खां असां खां अॻियनि शागिर्दनि जो साथ पिए ॾिनो। रांदि जे पीउ ख़तमु थी हुई त ॼण वण जूं ॿाहूं बि वधीक वेकिरियूं थी वियूं। सभु छोकिरियूं हिते अची विहणु लॻियूं हुयूं। खो खो, दॿली थी, छणके, टापो सभु हिते थियणु लॻो। उन्हनि सभिनी शयुनि जे हूंदे उहो 1-2 चकर ज़रूरु हणंदो, पर हाणे अलाए छो ग़ाइबु थियणु शुरू कयो आहे। अॼु कोन आहे तूं? स्कूल मां मोटंदे घर जे घिटीअ ॾांहुं मुड़ंदे मूं सुवालु कयो हो। मैच हुई अधी फाइनल हो। रोज़ ई त मैच हूंदी अथव? न, चयमि न फाइनल हो। हिन पंहिंजे लहजे खे वज़नदार बणायो। ऐं काल्ह फाइनल हो छा? मूं ॼण जरिया कई। हिन जो चहिरो बिगड़जणु लॻो। काल्ह बि मैच हुई, को केॾांहुं भॻो कोन हुउसि। हया कर, वॾी भेण सां ईअं ॻाल्हाइबो आहे छा? दॿ कढीमांसि। पुछां थी को ॾोह थी कयां छा? पुछी ईअं थी ॼण को ॾोही हुजां मां। हुन बि ठह प वराणी हो। मूं भला को सदाईं लाइ पाणी पियारण जो ठीको खंयो आहे छा? मूं पाणी पियारण जी ॻाल्हि कई। मां बीहजी वियुसि। मां चवां थी पई ऐं तूं वरंदी कहिड़ी पियो ॾीं? घर हल, अजायो घिटीअ में गोड़ न कर। हू ॼण हिकदमि रफ़ थी वियो हो। संदसि लहजो उघरो मूंखे झक अचणु लॻा। घर साम्हूं ईंदे शाहीना ऐं रज़ा डोड़ंदा घर विया हुआ। मूं जावेद खे हिकु लहजे लाइ बीहारियो। मूंसां जॾहिं बि ॻाल्हाईंदो करी न त ध्यान सां ॻाल्हाईंदो कर। मां अहिड़ी बदज़ुबानी सहंदी न आहियां। बाबा खे ॿुधाईंदसि त खल लाहे छॾींदुई। लापरवाही संदसि मुंहं ते ज़ाहिर हुई। हू बिना कुझु चए घर घिड़ी वियो हो। मूंखे पंहिंजो पाण ते कावड़ अचणु लॻी हुई। छा थियो पए मूंखे? छो पई मां एतिरो कावड़ियसि? हुन ॻाल्हि में मूंखे ॾुख वधीक महसूसु थियणु लॻो हो। रवैया ॼण छितियुनि जा चुभण लॻा हुआ। वेही सोचियमि त अंदाज़ो थियो त उहो सभु त पहिरीं बि हूंदो हो। जावेद ईअं कॾहिं कॾहिं कावड़िजी बि वेंदो हो। अमां ऐं बाबा जो मूड बि कॾहिं कॾहिं ख़राबु मिलंदो हो। पर अॻु में त मूं उहो सभु ईअं न पिए सोचियो। हाणे छा थी वियो हो? शायदि हाणे मुंहिंजे अंदरि का ॿी ज़ेबुनिसा अची वई हुई। अमां उन ॾींहं खां पोइ का बि ॻाल्हि न कई हुई। हिकु माठ जी चादर हुई जंहिं खेसि वेढ़े रखियो हो। घणो ॻाल्हाइण त हिन जी आदत न हुई, पर हाणे त लॻो पिए बिल्कुलु चुप थी वई आहे। स्कूल में ध्यानु हटी वियो अथई छा ज़ेबुल? राति जो मुंहिंजे वारनि में तेल विझंदे हुन आङुरियुनि सां हल्का ज़ोर पिए ॾिना। ॿिए ॾींहुं मोकल हुई ऐं अमां छंछर ते मुंहिंजे वारनि में तेल ज़रूरु विझंदी हुई। तेल विझण खां पोइ हू जूअण कढण वारी फणी मुंहिंजे सॼे मथे में फेराईंदी हुई। खेसि उहो डपु हूंदो हो त मुंहिंजे घाटनि वारनि में स्कूल में जूं कॾहिं न कॾहिं ज़रूरु पवंदियूं। कॾहिं का लीख बि नज़र ईंदी हुई त हूअ छिरकियो खणी रड़ वाको मचाईंदी हुई। हाणे ध्यानु न अथई छा?
या मथो घणो उघाड़ो रखियो अथई। अॼु अहिड़ी का बि ॻाल्हि कान हुई, पर छिरक मुंहिंजो निकितो हो। मूं मुड़ी ॾिठो, ध्यानु छो वठंदो हुअमि? अलाह न करे जो ईअं थिए। सिधी थी वे। हुन मुंहिंजो कंधु सिधो कयो, फणी ॾियण ॾे। मां सिधी थियमि त हुन वरी फणीअ जो सन्हो पासो मुंहिंजे वारनि में फेराइणु शुरू कयो। जावेद ते अखि रखी पई। हा, छो, कुझु कयो अथई छा? तुंहिंजी अखि केतिरी आहे? चयमि, न, ध्यानु रखियो अथमि, मटाईंदसि छा? त पोइ जाऊ लालण जे उताक ते कहिड़ी ख़ुशीअ में वञणु लॻो आहे। जाऊ जावेद खे सॾींदी हुई। अमां जॾहिं बि खेसि कंहिं जज़्बे में वाध महसूसु थींदी हुई या कावड़ ईंदी हुई त उहा मुख़्तसिर नालनि सॾण में उहो ज़ाहिरु कंदी हुई। मुंहिंजा त ॼण वाजट वॼी विया हुआ। अमां ही छा चयो पिए? लालण जे उताक ते जावेद कंहिं चयो अमां? हुन तेल जी वटी पासीरी कई ऐं जुअन कढण वारी फणीअ जे ॾंदनि में सुई फेराइणु लॻी त जीअं जेको थोरो थोरो गंदो उन में बचियल सचियल हुजे सो बि ॿाहिरि निकिरी वञे। कंहिं चयो कोन माई, ॾिठो अथई? कंहिं ॾिठो आहे अमां? मासी जादुल, उहा का लंघी हुई उतां 2-3 ॾींहं पहिरीं, उन ई ॾिठो। हुन फणीअ खे फूक ॾिनी, सिधी थी वे त फणी ॾियईं। बेख़्यालीअ में मां सॼी वरी वेठी हुयसि। सॼो ध्यानु अमर ॾांहुं हुउमि। इंसानु ध्यानु धरे त कननि जूं ऐंटाऊं खुली वेंदियूं आहिनि ऐं अखियुनि जा कैमरा साम्हूं थी वेंदा आहिनि। संदसि ॻाल्हि ते मूं ध्यानु न ॾिनो, बसि पंहिंजी सोच खे लफ़्ज़ ॾिनमि। मासी जादुल, छा चयो अमां? का ज़ोरीअ ज़बरदस्तीअ जी ॻाल्हि त न पे कयईं? मतिलबु का दांह ॾियणु न आई हुई कम सां, रिलीअ जो तह ठहिराइणो त हुअसि। ॻाल्हियूं कंदे कंदे ज़िक्र कंदी वई त जाऊ लालण जे उताक मां निकितो पिए। 2-3 छोकिरा ॿिया बि गॾु हुअसि। जावेद जो कहिड़ो कमु उते आई? हू छो वियो हूंदो? मासी जादुल, भुली त न आहे? पंहिंजे जावेद ते भुलिजंदी हुअ? अमर, तूं बि कमाल थी करीं। वधीक कुझु कोन चयाईं, पर मूं लाइ त उहा ख़बर बि वॾी मुसीबत आहे न। मथां वरी ॿुधो अथमि त हाणे हुननि उते जुआ बि शुरू कई आहे। अजीब ख़ौफ़ वराए वियो हो। 1 हफ़्ते अंदरि लालण जो तज़किरो केॾी न तेज़ीअ सां असांजे घरू ऐं निजी मामलनि में दाख़िल थी वियो। ठीकु आहे, 130 हो, पर संदसि बाबति सालनि में को तज़किरो थींदो हो। हीअ त माॻई अबे ऐं मुंहिंजे भाउ ताईं अची पहुतो हो। पहिरीं अबे हुन सां मुंहिंजे रिश्ते जो ज़िक्र कयो ऐं सो बि उन हद ताईं जो अमर खे पहिरियों भेरो कावड़ाए विधाईं। मथां वरी ही जावेद जो संदसि उताक ते वञणु, उन बाबति त मुंहिंजो वहम गुमान बि कोन हो। मासी जादुल, ॿियो छा चयो अमां? मुंहिंजा वार वेड़िजी विया हुआ। तेल जूं लारूं कंध ते किरी रहियूं हुयूं, जंहिंखे अमां कपिड़े सां साफ़ पे कयो। चीकड़ थी वियो अथई कंध। हुन बड़बड़ कई। रुॻो थी माई कंध लोॾी। कंहिं हिक जाइ ते उहो रखी त ईअं थिए? मुंहिंजे सवाल जो जवाबु न मिलियो अमां। मासी जादुल छा चयो? ॿुधायो त मां न त वधीक कुझु कोन चयईं, बसि इहो ई ॿुधायईं त उतां पंहिंजे कुझु दोस्तनि सां गॾु निकितो पिए, पर कंहिं महिल आई मुठियसि। इहो त पुछियोमांसि ई कोन। हू ढरी थी वेठी, ॼण त वॾी ग़लती करे वेठी हुजे। हिकिड़े दफ़े सां को बि फ़र्क़ु नथो पए अमां। मूं खेसि दिलदारी ॾिनी। थी सघे थो कंहिं कम सां उते वियो हुजे, आख़िर माइटी बि त आहे। थी सघे थो वास्तेदारीअ में कुझु निकिरी आयो हुजे। जादुल खेसि ॿियो भेरो ॾिठो हुजे बि, उन खां अॻु में बि हुन जाऊअ खे ॾिठो हो, पर वेंदे उताक में अंदरि वेंदे। मूंखे सम्झ में न पिए आयो वक़्तु छा पियो ज़ाहिरु करे। नंढड़ी ॻाल्हि खे वॾो पिया सम्झूं या वाक़ई बि उहा वॾी ॻाल्हि आहे। तंहिं ॾींहुं मूं जाऊअ जो ॿटूं ॾिठो हो। ज़ेबुल इहे ई ख़र्चीअ जा 30 रुपया खनि पियल हुअसि। शुक्र थियो, मुंहिंजे साह में साह पियो। अलाए छो संदसि ॻाल्हि ॿुधी डिॼी वई हुअसि। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे अमां। अमर मूं ॾे गहरी निगाह सां ॾिठो। संदसि हिकु कापीअ में पैसा पियल हुआ, 1500। 5 सवें जा 3 नोट। मुंहिंजे त कननि में धमाका थी रहिया हुआ।
मुंहिंजो भाउ मुंहिंजे अखियुनि हेठि मूंखे ईअं बेवकूफ़ बणाए रहियो हो। कॾहिं कॾहिं नज़र न ईंदो त मां सम्झंदी हुयसि त हू दोस्तनि सां किथे, मूंखे कहिड़ी ख़बर त उते हूंदो। पहिरीं मूं सोचियो वठु कयांसि, हणांसि मूं ते उहे पैसा ऐं पुछांसि त आंदई किथां। पोइ सोचियुमि पिणे वांगुरु आहे विॼुनि जो खाधलु, हू साम्हूं त पैसा कढिया कोन अथमि, हुन साम्हूं त पैसा कढिया कोन अथमि। जे फुरे बीहे त मुंहिंजा न आहिनि, फिरी बीहे त मुंहिंजा न आहिनि, जे झेड़ो करे विझे त न, पर तो वटि एतिरा पैसा हूंदा कोन्हनि अमां। मूं संदसि ॻाल्हि कटी। जे तूं साम्हूं थी बीहें सां या पुछा करीं सां त तोखे जवाबु न ॾेई सघे हा। अमां बाबा खे ॿुधाई आहे। इहो बि ख़्यालु आयो हुअमि ज़ेबू। वरी सोचियुमि पिणे खे जादुल वारी ॻाल्हि बि न ॿुधाई अथमि। उहो किसो खणंदसि त हिकदमि सोच कंदो त रिश्ते वारी ॻाल्हि जे करे भला थी वठे, सो बसि चुप थी वियसि। पोइ पैसा उन्हनि जो छा कई, उहे उते ई रखी छॾियमि। जूई त ॾिसी वरिती अथमि न, हीउ जाऊ ॾाढो तेज़ पियो निकिरे ज़ेबुल। अमां जी ॻाल्हि मूंखे लर्ज़ाए विधो। मुंहिंजो भाउ ईअं पैसा आणे लिकाए ऐं ॿियनि खे बेवकूफ़ सम्झे, उहो सभु हू किथां सिखियो हो। खेसि एतिरो त अकुलु हो उन जो हुन पंहिंजे पर्स में सिर्फ़ु एतिरा पैसा रखिया हुआ जेतिरा रोज़ु असांखे ख़र्चीअ तौरु मिलंदा आहिनि, या जेतिरा असीं ख़र्चीअ मां बचाए सघंदा आहियूं। केॾी न ज़हानत सां हुन पैसनि जी कापीअ में हुन पैसनि खे कापीअ में लिकायो त जीअं कंहिंखे शक बि न पइजी सघे। होशियारु त अमां बि ॾाढी हुई। हिन सॼे किसे मां त उहो ई महसूसु थियो पए हुन केॾी न अकुल सां हुन सॼे मामले खे सम्झियो। उते जे उहे पैसा मूंखे मिलनि हा त मां त शायदि को वॾो तूफ़ान खड़ो करिया हा। जेतिरी बर्दाश्त अमां में हुई ओतिरी मूं में किथे हुजे हा। ॻाल्हि करे हू वरी माठि थी वई हुई। तेल जी वटी हथनि में झलियो संदसि वजूदु कंहिं भित जो ॾेखु ॾेई रहियो हो। हुननि कुझु ॾींहंनि में हिक ॿिए मथां केतिरा न हादसा मथसि थी गुज़रिया हुआ। पहिरीं घर वारे जो सलूक ऐं मथां वरी पुट जो अहिड़ो ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो। खेसि मूंसां बि शायदि मुहबत हुई ऐं यकीननि मूं बाबति रिश्ते जी फ़िकिर, ऐं मथां वरी लालण जे ज़िक्र खेसि केॾो न मुंझाए छॾियो। मुंहिंजो सॼो वजूदु ॼणो सोच बणिजी वियो। मुंहिंजो भाउ ईअं ग़लति हथनि में खेॾे उहो कीअं बर्दाश्त करे सघिबो। खेसि हर हाल में रोकिबो, चाहे कुझु बि थी पवे। जे उन ॻाल्हि में लालण सां हथु अटकाइणो पियो त उहो बि कबो, कंहिंखे छॾिबो कोन। मां हाणे उन ते करड़ी अखि थी रखां। अमां स्कूल मां हेॾे होॾे थियणु न ॾींदीमांसि, बाक़ी हाणे घर मोटे थो त तूं ॾिसिजि। मूं बि उहो ई सोचियो आहे। थोरी सख़्ती कयूं था ऐं को मुनासिबु मौक़ो ॾिसी गॾिजी पिणे सां ॻाल्हि बि था करियूं। ओचितो अलाए मुंहिंजे अंदर में कहिड़ो ख़्यालु आयो। अमां खां पुछियुमि, बाबा लालण सां इनकार त करे छॾियो न अमां? अलाए अमड़, हुन जी बि ख़बर नथी पवे। तोसां मूंसां त हाव करे वियो, वरी किथे इहो बि न जाऊअ वांगुरु असांजे अखियुनि में धूड़ उछले। अमड़ जी ॻाल्हि वधीक परेशान करे छॾियो। अबे अलाए इनकार कयो हो अलाए न। जे न कयो हो आई हेसि ताईं त उन जो छा सबबु थी सघे पियो। छा संदसि दिलि में अञा बि उहो ख़्यालु हो त मतां उहा अमां ऐं मूंखे मञाए विझे। का अहिड़ी घड़ी अचे जो असां कमज़ोर थी वञूं ऐं हू हाकार कराए वठे। छा संदसि दिलि में लालण लाइ का ख़ासि जाइ न हुई, ऐं जे हुई बि त उहा अॻु में छो न ज़ाहिर थी हुई। मथां वरी जावेद सां लालण जो गहिरो थियो हो। लालण गहिरो थियो हो या जावेद खे हराम जे पैसनि जी चूस पइजी वई हुई। अहिड़ो हराम जंहिंजो असांजे घर कॾहिं तसवुर बि न कयो हो। स्कूल वेंदे हू माठि हो। पंहिंजो थेलो कुल्हे ते खयों हू मूंखां 2 विखूं अॻिते हली रहियो हो। हलंदे हलंदे शाहीना जे बूट जी कही खुली पई हुई। उहो अटकी ऐं किरी पई। खेसि खयमि त महसूसु कयमि जावेद जो ध्यानु न हो। हू माठि करियो बसि बीठो हो। शाहीना जो फ़राक ख़राबु थी वियो हो। मूं छंडियोमांसि ऐं खेसि परचाइण जी कोशिशि कयमि, छाकाणि त हूअ भूं भूं करे रोई रही हुई।
पकियूं ॿधराईं थी कर न लेसिस शानू ईअं तकड़ करे पेर छो खणी वठंदी आहीं। अदा ईअं ॿधियूं हुयूं। हू अजायो रोई पई। ॾिठमि को धकु कोन लॻो हुअसि। ठूठियूं ॿाहूं साफ़ु हुअसि। हा, हथ तरियूं मेरियूं थियूं हुयूं जन खे मूं उघी साफ़ु कयो। भाउ ग़लति त कोन ॿधंदो ई चरी। मूं संदसि मुंहुं पंहिंजे रए सां उघियो। रस्ते ते दाग़ हुई। मुंहं ते हल्की मिटी अची ई वेंदी हुई। तो पाण बि ख़्यालु कंदी कर, हाणे वॾी पई थिए। हल त हलूं। जावेद ॾांहुं निहारियमि जेको कतई लातालुक हो। अॼु हुन शाहीना जे बूट जूं कयूं ॿधियूं हुयूं। हाणे ॼणु अहसासु थिए पई ओचितो भड़की पियो। मूं चयोमांइ त मूंखां ॿधराए शानी। संदसि मुंहुं ॻाढ़ो हो। अमां खां ॿधराई हा न, पोइ मूंखां छो ॿधराई जो मूं लूज़ थो ॿधां। हुन शिकायत त कोन ई जाऊ। मूं शाहीना जो थेलो ठीकु कयो जेको संदसि पुठीअ ते ढरकी आयो हो। हुन त साफ़ ॻाल्हि कई आहे। न पर नालो त मुंहिंजो थी खणे न। जे तूं ॿधियूं हूंदियूं त नालो त तुंहिंजो खणंदी न, को मुंहिंजो खणंदी छा? न पर छो थी खणे? ज़रूरत कहिड़ी आहे? हाणे शाहीना अॻियां वधी वई हुई। हू ऐं रज़ा डोड़ंदा अॻियां वञी रहिया हुआ। मूं पंहिंजे भाउ ॾांहुं निहारियो जंहिंजो किरदारु हाणे अलाए छो मूंखे अजीब लॻणु लॻो हो। तूं ठीकु त आहीं न जाऊ? हुन कंधु वरायो। हा, छा थियो आहे? मूंखे ठीकु त आहियां। हल त हलूं। बेल लॻण वारी हूंदी। देरि थी वई आहे। स्कूल बस हिकु घिटीअ मुड़ण साण ई साम्हूं अचिणो हो। एॾो परे न हो, पर मुंहिंजे भाउ खे तकड़ हुई। शायदि हुन मूंसां वधीक ॻाल्हाइणु न पियो घुरियो। उहा घिटी मुंहिंजे लाइ मुसीबत बणिजी रही हुई। कुंड वटि लालण जो घरु हो। लालण जो घरु छा, चाचा अब्दुल कयूम जी हवेली हुई, जंहिंजे पुठिएं पासे संदन उताक हुई। स्कूल जे ॿिन्ही तरफ़नि खां घिटियूं हुयूं, जन मां हिकिड़ीअ तां लंघिबो हो त संदन हवेली ईंदी हुई ऐं ॿी घिटीअ मां गुज़रिबो हो त संदन उताक सामे थींदी हुई। अलाए छो उताक वारी घिटीअ मां लंघण ते दिलि ई न चवंदी हुई, छाकाणि त लालण ऐं संदसि दोस्त ॿाहिरि कुर्सियूं विझो वेठा हूंदा हुआ। कुझु खटूं बि परियां मन जे हेठां रखियल नज़र ईंदियूं हुयूं, जन ते बि को न को वेठो ई हूंदो ऐं पंहिंजी नज़र में अलाए छा खयलु हूंदो हुउसि। अखियुनि में खयलु सामान बि अजीब हूंदो आहे। हुन सामान ते अखि पवण साण ई माण्हू पंहिंजो पराओ थींदो आहे। औरत ज़ात खे बि रब अजीब ख़लक़ियो आहे। हिकु नज़र सां अखियुनि जी मूड़ी सुञाणे वठंदी आहे। कंहिंजे नज़र में केतिरी ख़ुशबू आहे ऐं केतिरी बदबू, उहो औरत खां वधीक केरु सुञाणे सघे थो। केरु किथे पियो ॾिसे, छो पियो ॾिसे, कहिड़े इरादे सां पियो ॾिसे, उहो होश कुदरत वारे औरत खे मर्द खां वधीक ॾिनो आहे। उहा ॼाणे वठंदी आहे त किथे नज़र मिलाइणी आहे ऐं किथे निगाह बचाए लंघणो आहे। लालण जे उताक वटि नज़र बची वञे, उनखां वधीक कुझु बि न घुरिबो। ॾिसंदो अहिड़े नमूने हो ॼणु कचो खाई वेंदो। अखियुनि में नज़र जी जाइ ते अलाए छा भरियलु हूंदो हुउसि। हूअ ऐं संदसि दोस्त माण्हू घटि बगड़ वधीक लॻंदा हुआ। हिकिड़ी मां ई न हुयसि। स्कूल जूं ॿियूं बि अलाए केतिरियूं छोकिरियूं उतां लंघंदे परेशान थींदियूं हुयूं। केतिरियूं त अकेलियूं उतां लंघण ई न चाहींदियूं हुयूं। हर कंहिं सां को न को घर वारो गॾु हूंदो ऐं जे अकेलियूं हूंदियूं हुयूं त टोलो करे लंघंदियूं हुयूं। तकिड़ा हलिया हुआसीं। जावेद तिखो ॾाढो हो। मूं बि विख वधाए छॾी हुई। घिटीअ जो मोड़ मोड़ण वारी ई हुअसि जो ॾिठमि अॼु सुबुह साण लालण हवेलीअ जे दर ते वेठल हो। कुर्सीअ ते वेठे हुन टंग ते टंग वराई हुई ऐं चांहि जे कोप खे वॾे स्टाइल सां हथ में झलियो हो। जाऊअ खे कुझु देरि लाइ ॼणु ब्रेक लॻी वई हुई। हुननि ॿिन्हिनि हिक ॿिए खे ॾिठो ऐं हू महसूसु कयो त ॿिन्हिनि जा हथ खॼी विया। परे खां हिक ॿिए खे ख़ुशि ख़ैराफ़ियत कयाऊं। वातां लफ़्ज़ को बि कोन निकितो हुअं, पर संदन हथ ज़बानूं बणियल हुआ। वातां को लफ़्ज़ कोन निकितो हुन, पर संदन हथ ज़ुबान बणियल हुआ। हुन मूं ते गहरी नज़र विधी हुई। मूं खेसि हिकु निगाह ॾिसी स्कूल जे रुख में पेर वधाया हुआ। अलाए छो दिलि में कंहिं
चवई पियो थो वेझो पियो थो अचांइ, तुंहिंजे पीउ ऐं भाउ ताईं त पहुतल आहियां। नसीबा सां ॻाल्हि कयमि त उहो बि हैरान थी वई हुई। ईअं कीअं थो थी सघे ज़ेबुल? लालण सां जावेद जी दोस्ती कीअं थी सघे थी? मूंखे स अम्मा वारी ॻाल्हि ॿुधाई हुई ऐं उहो ख़दशो बि ॿुधायोमांसि त अम्मा सम्झे थी त उते जुआ बि हले थी। बाक़ी 1500 वारी ॻाल्हि मां लिकाए वई हुअसि। कीअं ॿुधायांसि हा त मुंहिंजो भाउ कमाई करे आयो आहे। मासी जादुल ॻाल्हि कई आहे अम्मा सां, ऐं तोखे त ख़बर आहे मासी जादुल कूड़ी नाहे हूंदी। उहो त ठीकु आहे ज़ेब, पर उहो त सच न त उहो थी कीअं थो सघे? अॼु सुबुह जो ॿिन्हिनि जे हिक ॿिए सां हथ लोॾण ते मूंखे त ईअं लॻो नसीबा ॿई ॼण रोज़ु मिलंदा हुजनि, ॼण गहरा दोस्त हुजनि। मां पुछांसि जावेद खां। छा पुछंदीअसि? उहो ई त लालण वटि वञे थो या न? सऊं सिधो कीअं पुछंदीअसि? कहिड़े नमूने ॻाल्हि कंदीअसि? उहो तूं मूं ते छॾे ॾे, उहो मुनासिबु रहंदो? मुंहिंजे दिलि में आयो त मां साण साण 1500 रुपयनि वारी ॻाल्हि करे छॾियां। थी सघे थो त उहा ॻाल्हि ॿुधी पोइ हू फ़ैसिलो करे त जावेद सां ॻाल्हाए या न, पर उहो ज़िक्र अलाए छो मूंखां थी न सघियो। ॾिस, ॻाल्हाइणु त घुरिजे न। हुन अंबड़ी खे चक हयूं, वात में मिर्च लॻसि त सीसी करणु लॻी। अखियुनि में पाणी भरिजी आयुसि। मूंखे खिल अची वई। हाणे हिन हाल में त न ॻाल्हाइणु घुरिजे। हुनखे बि खिल अची वई। लॻियुमि अलाए केतिरनि ॾींहंनि खां पोइ ओचितो खिली हुअसि। अंबड़ियुनि जा ॾींहं ईंदा हुआ त असांजे तेलनि में अख़बार जी पुड़ीअ में मसालो या ॻाढ़ा मिर्च ज़रूरु पियल हूंदा हुआ। क्रिकेट वारे हाणोके ग्राउंड जे पासे में अंबनि जा वॾा घाटा वण हूंदा हुआ जेके अंबड़ियुनि सां टिमटार हूंदा हुआ। चाचो माली वाह जी चौकसी रखंदो हो। कंहिं ॿार खे मजाल न हूंदी हुई जो को भितर हणेनि। हू सॼो ॾींहुं वणनि जे साम्हूं बबुर जे वण जे हेठां खट विझो वेठो हूंदो हो। ॿूटनि गुलनि जो कमकार कंदो त बि अखि ॿूरियल वणनि ते हूंदी हुअसि। चाचो माली सख़्तु ॾाढो हूंदो, पर बहरहाल छोकिरियुनि सां उहा रिआयत कंदो जो झोलनि लॻण साण हेठि किरियल अंबड़ियूं खेनि ॾींदो हो। रोज़ु स्कूल बंदि थियण खां पोइ हू हिकु पुराणी पाचके में किरियल अंबड़ियूं मेड़े रखंदो हो ऐं ॿिए ॾींहं ते छोकिरियुनि में विराईंदो हो। असां कुझु नियाणियुनि खे ॾाढो भाईंदो हो, जिन खे कॾहिं कॾहिं ताज़ी अंबड़ी बि मिली वेंदी हुई। जंहिं ॾींहुं ईअं थींदो हो उन ॾींहुं असीं चटणी ठाहींदा हुआसीं। जेतोणीकि रखियल ऐं ताज़े जो को फ़र्क़ु न हूंदो, पर असांजा ख़्याल बि त के ख़्याल हुआ। नसीबा खे रोज़ु अंबड़ियूं खाइण जी आदत हुई। मिर्च जी नंढड़ी पुड़ी त हूअ रोज़ु नास कंदी हुई। हालत उहा हूंदी हुई जो आख़िर में आले पने तां बि अंबड़ी घसाए घसाए उहा आख़िरी मिर्चनि जो ज़रो बि लाहे वठंदी हुई। संदसि वात ते मिर्चनि जो दॿाउ घटियो ऐं अखियूं पाणीअ सां कुझु ख़ाली थियसि त हुन काग़ज़ उछलाईंदे चयो, सॼियुसि? शुकुरु थियो तो काग़ज़ त उछलियो। अॼोकी कोटा पूरी। हुन मुरकियो ऐं परियां वेंदड़ जानूअ खे सॾु कयईं, जेको तकिड़ो तकिड़ो ग्राउंड जे रुख में वञी रहियो हो। जानू, केॾांहुं पियो वञी अदा? हू बीही रहियो। ग्राउंड ॾे अदी छो? बसि जावेद खे त हेॾांहुं मोकिल, कमु अथसि। हुन हाकार में कंदुलो ॾियो ऐं हलियो वियो। ॾाॾियूं के पाण बि न आहियूं ज़ेबुल। नसीबा मथो खनियो। पर पाण सोच, हिन हाल में पाण खे ईअं करणु घुरिजे। पुछणु घुरिजे हुन खां, ॾिस चाचा शहर वेंदो आहे नौकिरीअ ते, शाम दारे घर अचे थो। संदसि अखि जावेद ते एतिरी त न हूंदी न? मथां वरी मूंखे लॻे थो त खेसि असां ते एतबार बि ॾाढो आहे। पंहिंजे औलाद ते पक अथसि त हू ईअं नथो करे सघे। खेसि जे ओचितो ख़बर पइजी वञे त पोयां छा पियो थिए त हू सदमे में अची वेंदो। संदसि ॻाल्हि वज़नाइती हुई। मुंहिंजे दिलि जो आवाज़ु बि उहो ई हो। ऐं ॿी ॻाल्हि त चाचा तुंहिंजे मथां डिपेंड थो करे। हुन ॻाल्हि जारी रखी। हू सम्झे थो त तूं वॾड़ी आहीं, भाउ भेण संभालीं थी, उन्हनि खे भटकणु कोन ॾींदीअं। उन तरीक़े सां मूं ते बि ज़िमेवारी आहे, छाकाणि त मां तुंहिंजे घणो वेझो आहियां। उहा ॻाल्हि चाचा सम्झे थो। ही पाण वारो जावेद जे बिगड़ियो त चाचो पहिरीं तोखां पोइ मूंखां आॾी पुछा कंदो, पोइ छा कंदासीं? चङो नाहे त हिन महिल ई उते रोके वठोसि। परियां डुड़ंदो आयो जावेद, पघिरियल हो।
असां वटि पहुची सकंदे सकंदे चयईं, कहिड़ो कमु हो, छा थो घुरिजे? हुन मूं ॾे निहारियो, परियां नसीबा ॻाल्हायो, मूं घुरायो थी माए, मुंहिंजो कमु आहे। हा चओ, जल्दी चओ, मुंहिंजी मेच थी वञे। हुन तकड़ कई, नसीबा खेसि ॾिसंदी रही। तोखे तकड़ आहे त तूं वञ, वरी पोइ ॻाल्हाईंदासीं। छा घुराइणो आहे धीउ? हुन असां ॿिन्हिनि ॾांहुं ॾिठो। चयऊं त घुराइणो न आहे, ॻाल्हाइणो आहे। नसीबा चयो, तोखे तकड़ आहे त असीं पोइ ॻाल्हाईंदियूंसीं। ॿई ॻाल्हाईंदो छा? संदसि वातां निकिरी वियो। मतिलबु कमु कहिड़ो आहे? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? सा सहमत में आयो हुउसि। अलाए नसीबा जे मन में छा आयो, सऊं सिधो चई ॾिनई, लालण जे उताक ते तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? जावेद जो मुंहुं ॼणु टामणी हणी वियो। हुन मूं ॾे निहारियो, ॼणु अखियुनि में चवंदो हुजे त हुन सां उहा ॻाल्हि तो कई आहे। छो, छा थियो आहे? हुन मूं ॾांहुं निहारे पुछियो। मूं पुछियो आहे, मूंखे ॿुधाए न। नसीबा संदसि ध्यानु छिकायो। कहिड़ी ॻाल्हि थी आहे? हुन हाणे नसीबा खां सऊं सिधो सुवालु कयो। ॻाल्हि का बि नाहे थी, बसि तोखां ईअं ई पुछूं था, लालण जे उताक ते छो वियो हुअईं? माइटु आहे असांजो, जे वियुसि त छा थी पियो? हुन हाणे पाण संभाले वरितो हो, पर छो, उहो ई त पुछां पई। हीअ छो नथी पुछे? हुन मूं ॾांहुं निहारियो। मूं पुछियो, हुन पुछियो, जावेद उहो सम्झी छॾ। ऐं हा, ॻाल्हाए ध्यान सां, तुंहिंजूं वॾियूं भेणूं आहियूं असीं। न, पर पुछण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? असांजो माइटु आहे, मिलंदा आहियूं। जे उते वियुसि त कहिड़ो ॾोह थी पियो? ॿिया बि त ईंदा आहिनि, उते शरीफ़ माण्हू ईंदा आहिनि। मूं ॻाल्हायो, न कमीणा ईंदा आहिनि बसि। पर मतिलबु? हुन तारा फोटारिया। तूं भेणो आहीं छा? नसीबा बि बाहि थी वई। जॾहिं चवीं थो त अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि त पोइ तूं छो थो उते वञीं? ॻाल्हि में मुंदो त उलर कयाईं। तुंहिंजो मतिलबु आहे असां सां तूं छा लाइ थी पुछीं? तूं का मुंहिंजी वॾड़ी आहीं छा? सफ़ा बाहि थी वियो। हिकदमि ॼणु ॼर वराए वई हुअसि। नसीबा जे मुंहं ते रंग अची विया हुआ। उहो मुंहिंजे सुवाल जो जवाबु न आहे। ऐं हा, ॻाल्हाए तमीज़ सां, ईअं हथां न वञ। तूं मूंखे ॻारियूं पई ॾीं ऐं तमीज़ सां वरी मां ॻाल्हायां? हुन नसीबा खे घूरियो। शर्म कर जाओ, हिन कहिड़ी ॻाल्हि ॾिनी? मूं खेसि दड़ियो। बाक़ी छा चयईं? कमीणो त सॾे वई। मूं कोन चयो ईअं। नसीबा चयो, तो पाण चयो त उते कहिड़ा माण्हू ईंदा आहिनि। पोइ मूं चयो त तूं त अहिड़ो न आहीं, पोइ तूं छो थो उते वञीं? न, पर वरी उहा ॻाल्हि आहे, तूं कहिड़े हक़ सां थी पुछीं? माइटु असां आहियूं, वञा न वञा मुंहिंजी मर्ज़ी। अलाए छा थियो? नसीबा उथी बीठी, वञी संदसि साम्हूं थी। जुआ तोखे ॾिनो हुते? संदसि जुमिलो न हो, ॼणु बारूद खे बाहि हुई। जावेद जो मुंहुं अजीब थी वियो। अलाए ज़िलत जो अहसासु हुयुसि, अलाए पकिड़िजण जो। कंहिं चयो मां जुआ तोखे ॾियां? हां, हुन पकाई कई। मां थी चवां। नसीबा संदसि अखि में अखि मिलाई। जावेद निगाह न मिलाई सघियो। तो ॾिठो आहे मूंखे? हा, ॾिठो आहे। नसीबा जो आवाज़ु मज़बूत हो। किथे ॾिठो आहे? उते ई जिते सभु धूड़ पाईंदा आहिनि। तो उते छा पिए कयो? ज़हर जावेद जे आवाज़ में भरिजी वियो। वटसि ॻाल्हाइण लाइ कुझु हो या न, पर नसीबा वटि अलाए छा हो। हुन भरकशे जावेद खे चमाट वहाए कढी। हीउ पे कंहिं वाहिया त? हू ॻाढ़ी थी वई। वॾी भेण सां ईअं ॻाल्हाइबो आहे? मूंखे कुझु बि सम्झ में न पिए आयो। हीउ कुझु लम्हनि में ई अलाए छा थी वियो। जावेद खे ज़बरदस्त चमाट लॻी हुई, जंहिंजो खेसि पाण अंदाज़ो न हो त ईअं लॻी सघे थी। हुन हिकदमि पंहिंजी ॻल झलियो ऐं रोअण लॻो। पुछांइ थी त नख़रा थो करीं? नथो ॼाणी त केरु आहियां? हां, ज़ेबुल खां बि थोरी वॾी आहियां मां। उहा बि मुंहिंजो लिहाज़ कंदी आहे, ऐं तूं ईअं थो ॻाल्हाईं? शर्म नथो अचई? हिकिड़ो त ॾोह करीं, मथां वरी पंहिंजो पाण खे अलाए छा थो सम्झीं? असीं अंधा आहियूं? असांखे ख़बर नथी पए? छा थो सम्झीं त असीं रुॻो छोकिरियूं ई आहियूं ऐं तुंहिंजे मथां कंहिंजी बि अखि कान्हे? यादि रख, जे आईंदे अहिड़ी जुरत कई त अथई त तारा कढी छॾींदीसांइ। हाणे हल हितां। जावेद ज़हर आलूद निगाहनि सां रोअंदे मूं ॾांहुं निहारियो। वटसि पुछण लाइ कुझु कोन हो। नसीबा रड़ कई, आईंदे हिते न वेहिजांइ ऐं अहिड़ी हरकत न कजांइ। जे वएं त कसम खणी थी चवांइ, मां उते अची वेंदी। मां ज़ेबुल
में दम नाहे मुंहुं में आहे, उते ई कुटको कढंदीमांइ ऐं गेले घर वठी ईंदीसांइ। पोइ ॾिसां थी त तूं ऐं तुंहिंजो माइटु लालण मुंहिंजो कहिड़ो अंगूठो था पटीनि। हाणे हले था टर। उहो जीअं तेज़ीअ सां आयो ईअं ई तेज़ हलियो वियो। नसीबा हेठि वेही रही, संदसि मुंहुं ॻाढ़ो हो, कावड़ अखियुनि में अलाए छा भरे छॾियोसि। मुंहिंजी हालति बि अजीब हुई, न कुझु पुछण जहिड़ी हुअसि न माठि करण जहिड़ी। ईअं मिंट थी विया हुआ ऐं अहम वाक़ियो थी वियो हो। उहा कंधु हेठि कयो वेठी हुई, ॾाढी ॾुखारी हुई। अलाए केतिरी देरि माठि खां पोइ हुन ॻाल्हायो। हथनि मां वञनि ई पियो थो ज़ेबुल। हुन वॾो साहु खयो, पक सां जुआ खेॾे थो। नसीबा जो एतमाद अजीब हूंदो हो। उहा नंढड़े हूंदे खां ई अहिड़ी हुई। जिते असां सभु माठि हूंदा हुआसीं उते हूअ खुली ॻाल्हाईंदी हुई। को बि मौक़ो हुजे, कंहिं बि वॾे माण्हूअ खे का ॻाल्हि चवणी हुजे, हूअ मिंट कंदी हुई। बिना कंहिं हॿक जे हूअ वञी ॻाल्हि करे बि ईंदी हुई ऐं जवाब बि वठी ईंदी हुई। पोइ हिते पेर धरण त हिन सिखियो ई न हो। तूं कीअं ॼातो? मुंहिंजो आवाज़ु ॼण कंहिं खूह मां अची रहियो हो। संदसि अंदाज़ मां लॻुमि हिकदमि चिड़ी पियो। चिड़णु न घुरिजे सा। थी सघे थो त कंदो हुजे, ईअं कंदो अथई, पक सां चवां थी। जे न करे हा त ईअं चमाट खाई हलियो न वञे हा। हिन मथे ते हथु फेरे वार ठीकु कया। हिन ते अखि रख ऐं चाचीअ सां उहा ॻाल्हि कर त तोखे शक आहे त हीउ जुआ खेॾे थो। घर मां निकिरण ते अखि रखीसि ऐं स्कूल मुंहिंजे वात मां ओचितो निकिरी वियो। मुंहिंजो मतिलबु आहे त स्कूल मां बि त वञी सघे थो। हिन निभाॻे वटि त 24 कलाक चंडा वेठा आहिनि, रुॻो पियो पतो हले। उहो सोच में पइजी वई। चङी त तूं बि सच थी, पर मूंखे लॻे थो त पाण कोशिशि कयूं त कंट्रोल करे सघूं था। ॾिस, पहिरीं हिन सम्झो त कंहिंखे ख़बर ई नाहे त हू छिरकियो न पिए। छिरके तॾहिं हा जॾहिं खेसि शक पवे हा त असांखे शक पियो आहे। हाणे डिॼी वियो हूंदई, छाकाणि त असां सऊं सिधो चयो आहे त असांखे पक आहे। हाणे उन डप खे वठी असीं खेसि रोके सघूं था ऐं ईअं ई करिणो पवंदो। नसीबा जे अकुल ते मूंखे हैरानी हुई। उहा एतिरो परे, एतिरो सन्हूं कीअं सोचे सघंदी हुई। अजीब किरदारु हुई। खेसि भाउ कोन हो। पाण में 2 भेनरूं हुयूं। वॾीअ जी शादी थियल हुई ऐं हू अकेली हुई। भाउ कोन हुअनि, पोइ बि भाइरनि जी ख़बर हुअसि। तूं मुंहिंजी भेण आहीं ज़ेबुल ऐं हीअ मुंहिंजा नंढा भाइर। हिन मुंहिंजो हथु जलियो। तूं ॻणती न कर। मां हिननि खे अहिड़ो सिधो कंदसि जो यादि रखंदा। वापसीअ जे सफ़र में हू ॼण असां साण न हो। अॻियां अॻियां हलियो पिए, परियां परियां हलियो पिए। शाहीना खे हाणे पेरनि में सूरु थियणु शुरू थियो हो। शायदि सुबुह वारी कईअ जे बूट हेठां अचण करे जेको धकु लॻो हुअसि तंहिं पेर खे हल्को मोड़ ॾिनो हुअसि। उहा मंडकाए पई हली। स्कूल में डोड़ूं पातियूं आई ऐं शायदि उन करे बि तकलीफ़ वधी वई हुअसि। रज़ा खेसि चिड़ाए पियो ऐं हुन जी भूं भूं खे मुंहुं ॾींदे संदसि थेलो पंहिंजे थेले सां खणंदे मां हिननि सां गॾु हली रही हुअसि। रज़ा जावेद खे रड़कई, अदा आहिस्ते हल न। हिन मुड़ी न ॾिठो, बल्कि अञा बि विखूं तेज़ करे छॾियईं। मूंखे ख़बर हुई हू ईअं ई कंदो। अॼु को हादसो अजीब हो। लॻुमि घर वेंदो त अञा वॾो खुलम मचाईंदो। अमां खेसि ॾिसण साण ई सम्झी वई हुई। हिन जो मुंहुं सुॼियलु हो, अखियूं ॻाढ़ियूं हुअसि। मानी बि न खाधाई ऐं बसि कपिड़ा मटे मौलवी साहिब वटि पढ़णु निकिरी वियो। 2 नंढा गॾु विया हुअसि, पर मूंखे पक हुई त हू उन्हनि साण न हूंदो। दर जी टेड मां खेनि मस्जिद जे दर ताईं पहुतल ॾिसी मां पक करे आई हुअसि त हू ख़ैर सां पहुता हुआ। अंदर में उहो बि इत्मीनान हो त वापसि पाण ई अची वेंदा। जे अमां खे उहो थी चवां त वञा थी वठणु त थी सघे थो त हूअ पुछे त छो भाणे कोन अथनि छा, त कहिड़ी वर्दी ॾींदीमांसि। दिलि चयो ॻाल्हि करणु घुरिजे। उन सां वरी सोचियमि, अलाए छा सोचे, छॾीसि, थोरो वक़्तु वठि। अंदरि आहिली पई हुअसि जो हूअ अंदरि आई। रहे सां हथो ॻंढे उहा वॾा शुकारा भरे खट ते वेही। वॾी गर्मी आहे मड़, सॼो पघर सां छल हुई। मां उथियसि, अमां शरबत ठाहे ॾियां? न न, तूं लेट, थोरो आरामु कर। मां बि चयलि थोरी डिघी करे वठां। उहा पासे वारी खट ते लेटी पई। मूं जल्दीअ में अखियूं ॿूटे छॾियूं।
मतां वरी न को सवाल करे। अॼु चिंब कढी अथईसि न, हिन लेटे लेटे ॻाल्हायो, मूं ते ॿांह रखी लेटी पई। मूं ॾे ॾिठाई कोन पे, अखि खणी ॾिठमि त महसूसु कयमि हा मिड़ई थोरो दड़को दहमान त कयो अथमांसि। धक भयूं अथईसि न। हिन ॿांह न हटाई, बसि ॻाल्हाईंदी रही। माइरनि खे अलाए कहिड़ो हुनर ईंदो आहे, सॼे जिस्म में रुॻो अखियूं लॻल हूंदियूं अथनि, अलाए छा सभु कुझु जहिड़ो ॾिसियो वठनि। मूंखां जवाबु न जुड़ियो, माठी हुअसि। तो मारियो आहे या नसीब आहे? हुन ॿियो दाव लॻायो। ढारो बिल्कुलु सही किरी रहियो हुयो। केरु मारे सघे थो? मूं पुछियो। मारे त केरु बि सघे थो अमां। हुन मुंहं तां ॿांह परे कई। हथ तोखे बि आहिनि त हुनखे बि, पर ॻाल्हि उहा हुई त जे तूं मारी हां त अचण सां शिकायत ज़रूरु करे हा। हुन मारियो आहे, मतिलबु परायो हथु लॻो अथसि त माठ आहे, दांह न ॾिनी अथाईं। वॾो शुकारो भरियाई दांह सदाईं पंहिंजे जी निकिरंदी आहे ज़ेबुल। मुंहिंजी माउ ॾाढी सियाणी हुई, मूंखे उहो अहसासु अॻु में बि हो, पर हाणे कुझु ॾींहंनि खां संदसि ज़हन जी डोड़ ऐं संदसि शयुनि खे संभालण जी कुवत मूंखे हैरत अंगेज़ लॻी रही हुई। नसीबा मारियोसि अमां। मुंहिंजो आवाज़ु मूंखे बि अजीब पियो लॻो। बदतमीज़ी कयई हुन सां त हुन बि कशे ॾिनसि। मूंखे उन जो ई डपु हो बाबा, उन करे ई काल्ह तोखे अधो गाबरो जवाबु ॾिनो हुअमि त पुछूंसि या न पुछूंसि। मूंखे ख़बर हुई ज़हर कढंदो ऐं महीने आब कंदो। पोइ हाणे छा कयूं? मूं ॾांहुंसि निहारियो। हाणे सब्रु करिणो पवंदो, ॾिसूं मूंसां कहिड़ी ॻाल्हि थो करे। ॻाल्हि कंदो ज़रूरु, पर ॾिस कॾहिं थो करे। बाबा राति जो मोटियो त अलाए छो मूड ख़राबु हुअसि। आयो वक़्तसिर हो। हर रोज़ु शाम जो ऑफिस मां मोटण खां पोइ कपिड़ा मटाए दोस्तनि सां मिलणु वेंदो। वापसीअ में बसि 8 सवा 8 थी वेंदा हुअसि। घणो करे मग़रिब पढ़ी कलाकु खनि दोस्तनि में घारे घरु ईंदो हो। मानी खाई असां सां गॾु विहंदो। कॾहिं कॾहिं पूर पवंदो हुअसि त ॿारनि जे होमवर्क ते निगाह ज़रूरु विझंदो हो। अबे जे डप खां सभु ॿार पंहिंजूं कापियूं ऐं किताब मुकमल रखंदा हुआ। कॾहिं कॾहिं जॾहिं ओचितो छापो हणंदो त संदसि सवाल ॾाढा ॾुखिया हूंदा हुआ। हीउ छो न थियो, हू छो न थियो। हथु हू खणंदो कोन हो, पर ॼण संदसि सॼो वजूदु हथु बणिजी वेंदो हो। डपु पियो थींदो हो त ॼाण कंहिं ग़लति वरंदीअ ते धक हयाईं। पढ़ाईअ जे मामले में संदसि सख़्ती मिसाली हुई। अबे खे किताबनि जे हालत जो बि सदाईं ओनू हूंदो हो। मथां पोश चढ़ियल हुजे, उन मथां प्लास्टिक बि हुजे, किताब जी हालति ख़राबु न हुजे, वर्क फाटल न हुजनि, ऐं वॾी ॻाल्हि त उन्हनि ते कुझु लिखियलु न हुजे, छाकाणि त अबो हर साल नएं दर्जे में कंहिं शागिर्द खे उहे इस्तेमालु करण लाइ ॾींदो हो। मुंहिंजे ऐं जावेद जे विच में 4 सालनि जो फ़र्क़ु हो, तंहिं करे मुंहिंजा किताब सवां सिधा कंहिं ज़रूरतमंद ॾांहुं वेंदा हुआ। उहा हालति जावेद जे किताबनि सां बि हूंदी हुई। छाकाणि त रज़ा वरी हिन खां 3 साल पोइते हो, उन करे संदसि किताब कतब न आणे सघियो पिए। हा, रज़ा जा किताब शाहीना जे कमु ईंदा हुआ। साॻी हालति कापियुनि सां बि हूंदी हुई। जेतोणीकि उन्हनि ते नाला लिखियल हूंदा हुआ, पर जॾहिं ॿियनि शागिर्दनि खे उहे फेर कापियूं पहुचंदियूं हुयूं त उहो ॾाढो ख़ुशि थींदो हो। खेसि लॻंदो हो त संदसि औलाद जी ज़हानत अॻियां मुंतक़िल थी रही आहे। अमां जी ॻाल्हि ॿुधी मूंखे हिकिड़ो डपु उहो बि थियो त जे जाऊ ईअं कापियुनि में पैसा थो लिकाए त जे ओचितो अबे का कापी खोले वरिती, कुझु निकिरी पियो त पोइ हू छा कंदो? कहिड़ो जवाबु ॾींदो? सबबु कहिड़ो ॿुधाईंदो? छा खेसि हाणे डपु ड्रा नाहे या हू मुंहुं ॾियणु सिखी वियो आहे? हथु मुंहुं धोई खट ते विहंदे हुन मूं ॾांहुं निहारियो। डॉक्टर माणे खे चांहि त चओ। अंदरि ईंदे अमड़ ॿुधी वरितो। उते ई बीहजी वई। छो मानी नथा खाओ छा? मथे में सूरु आहे ॾाढो, सोचां थो चांहि सां गोरी फकियां। हू विहाणो सिधो करे लेटी पियो। मां संदसि मथनि खां हली आयसि। सेरांदीअ खां वेठीसांसि। मां थोरा ज़ोर ॾियां थी बाबा। संदसि निराण ते हथु रखियमि। अलाए छो लॻुमि लौंदड़ियूं धवी रहियूं हुयूं।
मां थोरा ज़ोर ॾियां थी बाबा। संदसि निराण ते हथु रखियुमि। अलाए छो लॻ में लौंदड़ियूं धमी रहियूं हुअसि। ब्लड प्रेशर चेक करायो अथव? उन जे करे त नाहे थियो। अम्मा पुछियो। परेशान थी वई हुई। छॾे उन इहे ब्लड प्रेशर खे, ठीकु हूंदो। शायदि कम जी घणाईअ जे करे थियो अथमि। अलाए छा। अॼु सॼो ॾींहुं रुॻो फाइल उथलाया अथमि। न पर शाम त कोन हुयो जंहिं महिल ऑफिस मां आया हुयो। जे ईअं हुजे हा त उन महिल न थिए हा। अम्मा ॻाल्हायो त हू ॼणु चिड़ी पियो। तूं भला चांहि ठाहे ॾींदीअ या रुॻो पई जरह कंदीअ? अलाह जी बंदी कुझु नरम अंदाज़ में चयो हुअईं। पहिरियों अधु जुमिलो ॾाढो ॻरू हुउसि। मूं अम्मा खे अखि जो इशारो कयो। हूअ मोटी हली वई। चांहि पीअंदो त पोइ मानी कोन वणंदव न बाबा? अम्मा जो शायदि इहो ख़्यालु हो। मूं खेसि ज़ोर ॾिना पिए। हुन अखियूं ॿूटे छॾियूं हुयूं। खेसि बि ॼणु अहसासु थी वियो हो। अलाए छा थी वियो आहे यार डॉक्टर, हिन भुण भुण कई। ॾाढी चिड़ थी अचे। दिलि थी चवे कंहिंसां ॻाल्हायां ई न। माण्हुनि खे उबता सुबता जवाब पियो थो ॾियां। अॼु आयो दड़ियूं छॾियां। हुन पासो वरायो। मूं संदसि खाॿी लौंदड़ीअ ते मालिश शुरू कई। विहाणे ते संदसि अछनि कारनि वारनि जी अजीब सूंहं विखिरियल हुई। मूड बि उन करे हींअर ख़राबु अथव बाबा? कंहिंसां शायदि बहस करे आया आहियो? मूं आहिस्ते ॻाल्हायो। मतां वरी न शुरू थी वञे। हिन अखियूं पटियूं मूं ॾे निहारियईं ऐं वरी अखियूं बंदि करे छॾियईं। ॿारनि जो स्कूल कीअं पियो हले ज़ेबुल? सम्झ में ॻाल्हि मटाए पियो। उन मौज़ूअ ते वधीक ॻाल्हाइणु नथो घुरे। ज़बरदस्तु बाबा, सभु ठीकु आहे। क्लासिस रेगुलर आहिनि। कमु इलाही आहे। हीअ टई किथे आहिनि? ऐं हू जाऊ किथे आहे? जावेद जो नालो ॿुधी मुंहिंजो त साहु सुकी वियो हो। छा थियो हो? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी वई हुई जो ईअं पुछे पियो? होॾां आहिनि दाले में होमवर्क पिया था कनि। सभई? जी बाबा सभई। अॼुकल्ह एॾी देरि थी वञनि छा? मस्जिद में थियनि थी। मौलवी साहब वटि ॿार वधी विया आहिनि। हीअ बि देरि सां पढ़ी अचनि था। जावेद गॾु वेंदो अथनि? हुन वरी जावेद जो पुछियो हो। मुंहिंजी परेशानी वधणु लॻी। अम्मा चांहि ठाहे आणी। साण मथे जे सूर जी गोरी बि हुअसि। हू उथी वेठो। बसीअ में कढी ॾे शमा। हुन अम्मा ॾे निहारियो। उहा पासे वारी खट ते वेठी ऐं कोप मां चांहि सासर में लाहिणु शुरू कयईं। तूं भली पंहिंजो कमु कर राणी। अबे मूं ॾांहुं निहारियो। मां हाणे काफ़ी बहितरु आहियां। तुंहिंजे हथनि में जादू आहे मां। अधु सूर त लही वियो, बाक़ी बि गोरीअ सां लही वेंदो। मां सम्झी वियसि खेसि अम्मा सां अकेलाइप में कुझु ॻाल्हाइणो हो। उथियसि त अलाए कहिड़ो ख़्यालु आयुसि। माणे सां कुझु अकेले में ॻाल्हाइणु पियो घुरियमि। पर न, तूं बि वेह, ॿिन्ही सां थो ॻाल्हाए वठां। मूं अदा कयूम सां सवन सिधनि लफ़्ज़नि में नाकार कई आहे। शमा, अबे चांहि जो आख़िरी ढुक भरियो ऐं सासर अम्मा खे वापसि कई। पर लॻेमि थो त हू वरी को न को जहान ठाहींदो। अम्मा जे मुंहं ते परेशानी ज़ाहिर थियणु लॻी। मूंखे बि सम्झ में न पिए आयो। ईअं सुथरो मुड़ंदो कोन। अदा कयूं मूंखे लॻे थो त वरी कंहिंखां न कंहिंखां चवराईंदो ज़रूरु। अलाए छो उन ॻाल्हि ते ज़िद अथसि त लालण लाइ ज़ेबुल ई घुरिजे थी। न त को असीं भला संदसि खाऊं था छा साईं? अमड़ हाणी हिमत पकड़ी पंहिंजे पुट जे अफ़ालनि खे बि ॾिसे ऐं पोइ अॻियां ॻाल्हाए। पैसो अफ़ाल ढके छॾींदो आहे। अलाह जी बंदी, जे ईअं न हुजे हा त अलाए केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिं सां मिलण त छा, माण्हू उन्हनि जे पाछे खां बि बचंदो वठे। उहो पैसो ई हूंदो अथई जेको उन्हनि जा साथारी जोड़े रखंदो आहे, सौ सलामी रखंदो आहे। उहे हथ ठोकिया वॾा माण्हू जे पैसे जो ओछण न ओढ़ीनि त खेनि केरु सलाम बि करे न। पर अथनि त पंहिंजे लाइ। भला असांजो छा थो वञे? अलाह झझो ॾियनि, पाण वटि आहिनि, वञी कंहिं ॿिए खे विराइनि। असांजो रतु छो था पीअनि? असांखे नथो खपे उहो साईं। वॾो माण्हू जॾहिं थोरो कण ते ईंदो आहे त ज़ेबुल त हू अजायो पियो महिरबानी थींदो आहे। कोशिशि लत रखण जी हूंदी अथसि।
अबे मूं ॾे निहारियो। अवां थोरो खणणु घुरो या न घुरो, हू करे छॾींदो आहे। बसि खेसि अव्हां खे थोराए थो रखिणो हूंदो आहे। अव्हां जो कंधु खेसि झुकियल ई सुठो लॻंदो आहे। अलाए छा थियो हुअसि अॼु, अलाए किथां उहा ॼर निकितसि पए। अहिड़ो कुझु चयाईं पिए। अमां पुछियुसि, कहिड़ो? हिन असां ॿिन्हिनि ॾे निहारियो, जंहिंमां उहो ज़ाहिर थिए त जिंदु कोन छॾींदो। हाओ, ईअं ई सम्झ। चयोमांसि, नंढड़ी आहे ज़ेबुल, अञा मैट्रिक में आहे। फ़िलहालु असां हुन लाइ ईअं सोचियो न आहे। चयाईं, मां मैट्रिक में हुअसि त 2 पुटनि जो पीउ हुअसि, त मूं ॾाघो त थियो हो अची। 10 भेरा त फेल थियो हो। कहिड़ो वक़्तु सिर मैट्रिक कई हुआईं। ज़रे घटि अछा वार थियणु शुरू थिया हुअसि। अमां अंदरि सड़े खां पिए ॻाल्हायो। असां ॿिन्हिनि जे मुंहं ते मुर्क अची वई। शींहं खे केरु चए तुंहिंजे वात में धपु आहे? अबे मुर्कियो। हाणे उनखे शींहं त न चओ, तव्हां बि खणी पहाको मटायो साईं। अमां बि ख़फ़ीफ़ मुर्कियो। हल भला, गिदड़ खे केरु चए त तुंहिंजे वात में धपु आहे? बसि उहा मिसाल बि हाणे मटाइणु घुरिजनि। शींहं त अलाए केॾांहुं विया आहिनि। अॼुकल्ह जिते किथे गिदड़ ॾिसण में था अचनि। उन्हनि जे वात में धप जो ज़िक्र ठहे थो। हाणे अबो खुलियो हो। मुंहं तां सख़्ती ख़तमु थी वियसि। माहौल कुझु ठीकु थियणु शुरू थियो हो। असांजो जेको जवाबु आहे उहो साॻियो ई रहंदो। साईं, भले अॼु अचे या सुभाणे। अमां संदसि मुंहं में चित आयो, ॼणु संदसि अखियुनि में ॻाल्हि जो वज़न जाचींदी हुजे। ॼणु खेसि डपु हुजे त अलाए अबो उन ॻाल्हि ते हाकार कंदो, अलाए चुप रहंदो। कॾहिं कॾहिं माण्हू कंहिं ॿिए वटि केॾो न बेवसि हूंदो आहे। पंहिंजे वज़नदार ॻाल्हि जो वज़न ॿिए जे साहिमीअ ते कंदो आहे। लॻंदो आहे त पुड़नि ते भरोसो नाहे हूंदो। अलाए मतां हेठां कुझु चकमक साण चिंबड़ियल त न हुजे। वट त साॻिया हूंदा आहिनि, पुड़नि में फ़र्क़ु हूंदो आहे। हाओ, उहो ईअं ई आहे। अॼु बि उहो ई जवाबु आहे, सुभाणे बि उहो ई रहंदो। हिन हाकार कई ऐं असां ॿिन्हिनि जे कुल्हनि तां अलाए केतिरा बार लही विया। अमर जो चहिरो हिकदमि गुलाब थी वियो ऐं मूं महसूसु कयो ॼणु मुंहिंजे अंदरि हिकु वॾो साहु खंयो हो। असीं जन सां मुहबत कंदा आहियूं, उहे असांजे वजूद ते अलाए केतिरा बार विझंदा आहिनि। मुहबत डप खे भाकुर में भरे हलंदी आहे। हर पल विछोड़े जो डपु, कावड़ जो ख़दशो उन ई भाकुर मां मुंडी कढी ॿाहिरि ॾिसंदा रहंदा आहिनि। वरी उन ई भाकुर में गॾु थी वेंदा आहिनि। मुंडी कढनि त साहु ॻरो थी वेंदो आहे, ऐं जे उहे ख़दशा अंदरि में लिकी वञनि ऐं मुहबत जो भाकुर सख़्तु थी वञे त माण्हू हिकदमि हल्को थी वेंदो आहे। हुकिणे जियां उॾामणु लॻंदो आहे। अंदरि में इत्मीनान जी गैस भरिजी वेंदी अथसि। त बसि पोइ जे ईअं ई पक सां फ़ैसिले ते ॻाल्हाए आहियोसि त पोइ परेशान छो हो? अमां ॻाल्हि अॻिते वधाई। अबे मूंखे इशारो कयो, थोरा ॿिया बि ज़ोर ॾे अमां, बाक़ी सूर बि लाहे छॾ। मां वरी अची साॻीअ जाइ ते वेठसि। हू लेटी पियो। चयोमांसि त फ़िलहालु इरादो न आहे। चयाईं, ॻाल्हि करण में छा आहे? पोती पाराए था छॾियूं, मतिलबु पक करे था छॾियूं। ॿिया सभु कम पिया थींदा। अबे ॻाल्हि शुरू कई। मूं सोचियो ही शुरूआति में मिठो मिठो आहे, अर्ज़ वारे अंदाज़ में ॻाल्हाए पियो। सुभाणे तारनि कढण में देरि न कंदो। हिन सां ॿिन्हिनि ॾांहुं निहारियो। असांजूं त अखियूं ई हिन में अटकियल हुयूं। चयोमांसि, अदा तकड़ि कहिड़ी आहे? तव्हांखे चई त छॾियो अथमि। चई, नियाणियुनि जे उथाण में देरि न कबी आहे। तकड़ि चङी हूंदी आहे। तूं अॼु आहीं, सुभाणे जे न आहीं त उन्हनि जो को त हुजे। आई मोह चंडो। अमां बाहि थी वई। मूंखे का बाहि लॻे। ईअं चयो निभागे, शल सड़ी मरे। हाओ, ईअं ई चयाईं। मां भला को कूड़ थो हणां छा? अबे ॻाल्हि जारी रखी। मूं बि चयोमांसि त अदा, हयाती ऐं मौत अलाह जे हवाले आहे। जेका घड़ी अचणी आहे सा टरंदी त कोन। पोयां बि अलाह मालिक आहे। हुन कॾहिं कंहिंखे छॾियो आहे छा? जे मां न हूंदुसि त बि रब त हूंदो न। मुंहिंजो ॻाल्हाइणु मुनासिबु न हो। अलाए कीअं पिए उहा गुफ़्तगू हली। मुंहिंजे दिलि रोअण लाइ पिए चयो, ही माण्हू असांखे एतिरो कमज़ोर छो सम्झंदा आहिनि? अहिड़नि माण्हुनि खे रब सम्झंदो साईं। अमां कोप सासर कयां, असीं किथां पहुची था सघूं? अलाह त आहे क्षमा, पर रब असांखे बि अकुलु ॾिनो आहे। मूं बि ठीकु ठाक खरियूं ॿुधायूंमांसि। चयोमांसि, तो सोचियो आहे त जे तूं न हूंदे त तुंहिंजो उहो फ़र्ज़ंद अर्जुमंद छा कंदो?
जेका मिल्कियत तो सॼी ॼमार ॾेई गॾु कई आहे उहा जे साल हलियई त मां सलाम कंदुसि। तूं इहे चई छॾेसि। अम्मा जो वात पटिजी वियो, बीहजी वई। ॿियो न त ईअं ई चयोमांसि। पोइ छा मुंहुं लही वियुसि, पर आहे नक जो पको चवणु लॻो, मौत महीणो आहे जादा। जे तूं चवीं थो त तुंहिंजे पोयां कंहिं ॾिठो आहे त मां बि इहा ई ॻाल्हि चवां थो। पोयां वारनि जी मर्ज़ी, पर जेसीं आहियूं पाण में ॻंढिजी त वञूं। मतिलबु वरी बि साॻी इट अमां घूरियो। हाओ, उन इहा इट त मथे में सूरु कयो हो। अबे अखियूं पूरियूं। अमां ॿाहिरि वेंदे बुड़बुड़ कई, अलाह पलींदुनि, हीउ दगु ई विसरी वेंदो मोहन खां। अंदर में ख़ुशी भरिजी आई हुई। अबे इनकार करे छॾियो ऐं ज़मीन ते उन वक़्त ते अहिड़ी का ॿी ख़ुशी मुंहिंजे लाइ हुई ई कान। उन राति जॾहिं सभु सुम्ही रहिया हुआ त मूं पंहिंजी डायरीअ में लिखियो हो, डियर डायरी, मां अजायो वहमनि जो शिकारु हुअसि ऐं मुंहिंजो पीउ मूंखे नथो भाए। याहू ज़ालिम आहे। मूंखे त लॻे थो मुंहिंजे पीउ जहिड़ो सुठो पीउ त दुनिया में किथे कोन्हे। उहा ॻाल्हि नसीबां मञी अलाए न आहे वहमी, पर मां तोसां प्रॉमिस कयां थी, मां खेसि ज़रूरु सम्झाईंदसि छा मञाईंदसि।